GM सैद रहबरा संदवासियो भाइरो भेनरो अॼु वरी मां तव्हां सां मुखातिबु आहियां ऐं चंद अहम ॻाल्हियूं जेके मूंखे तव्हां सां करणियूं आहिनि। हिकिड़े पासे सिंध में तेल ऐं गैस जा तमामु वॾा ज़ख़ीरा जेके आहिनि दरियाफ़्त थियनि पिया। सिंध जी मादनी दौलत तमामु वॾी मिक़दार में जेका पंजाब खे पंजाब जी फ़ौज खे नज़र अचे पई ऐं उन मादनी दौलत में पंजाब साम्राज्य इलाक़ाई ऐं आलमी क़ुवतुनि खे पाण सां मिलाए सिंध जे उन्हनि वसीलनि जे फुरलुट इस्तेहसाल ऐं सिंध खे ग़ुलाम करण जे लाइ वधीक तवालत ॾियण जे लाइ ग़ुलामीअ खे पाण सां उन्हनि क़ुवतुनि खे मिलाए रहियो आहे। ऐं इन सॼी सूरत हाल में सिंधी क़ौम सिंध जी क़ौमी तहरीक सिंध जे क़ौमी शऊर खे जे ख़िलाफ़ जेके साज़िशूं थियनि पियूं उन में मूं सवेर स्टेटमेंट रखी बि आहे त हिकु भेरो ॿीहर तव्हां सोशल मीडिया ते ॾिसंदो त वरी लिसानी नफ़रतूं ऐं लिसानी जेका दूरियूं आहिनि इल्ज़ाम तराशियूं जेके आहिनि मुश्तल करणु टीज़ करणु इन क़िस्म जो जेको रवैयो आहे इहो हुतां उर्दू आबादी खां बि अचे पियो। हितां बि जेको आहे सो इन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे उहा पैदा थी आहे या छो पैदा थी आहे इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। छाकाणि त सिंध जी क़ौमी तहरीक जो असांजो तव्हांजो बाशऊर सिंधियुनि जो इहो फ़र्ज़ु आहे त असीं पंहिंजे समाज खे ग़लति ट्रैक ते जेके साज़िशुनि तहत वठी था वञनि उनखे नाकाम कयूं। सिंध में हर 10 सालनि खां ऐं 15 सालनि खां पोइ इहो छो लाज़मी लिसानी नफ़रतूं झेड़ा कॾहिं ॿोलीअ जे नाले में झेड़ा कॾहिं 3 सितंबर जे सूरत में झेड़ा कॾहिं कंहिं ॿिए मामले कोटा सिस्टम जे नाले में जेका ग़लतफ़हमियूं दूरियूं कॾहिं वरी हाणे जेका उहे जेके हिक ॿिए खे इल्ज़ामनि जूं बंदूकूं ताणियूं जेको वेठा आहियूं इहो समूरो मामिलो सिर्फ़ु इन करे आहे त पंजाब साम्राज्य सिंध खे ग़ुलाम रखी सिंधी समाज खे पंहिंजे पेरनि ते बीहणु नथो छॾे। ॻाल्हि सफ़ा साफ़ आहे। न टीज़ थियण जी ज़रूरत आहे न गुमराह थियण जी ज़रूरत आहे। केरु ग़लतफ़हमीअ में आहे जेकॾहिं उर्दू आबादीअ मां अलफ़ बे को ही चवे तव्हांखे त ये सिंध तुम्हारे बाप के नहीं है असीं वरी हितां वरी जेको आहे सो ॿियूं इल्ज़ामनि जूं बंदूकूं तयारु करे चऊं त सिंध तव्हांजे पीउ जी कान्हे का। नतीजे में फ़ाइदो पंजाब खे आहे ऐं पंजाब इहो चाहे थो। छो थो चाहे? हिकु त तव्हां ॾिसंदो त बांग्लादेश जी आज़ादीअ खां पोइ पहिरें बि माण्हू आया पे पर बांग्लादेश जी आज़ादीअ खां पोइ सिंध में लखनि जे तादाद में धारिया ॿियनि सूबनि मां ॿियनि मुल्कनि मां आणे सथिया विया। सिंध में कराची शहर में ॿियनि जॻहियुनि ते अचे सथिया विया। इहा का इतफ़ाक़ थोरी आहे, इहा का मामूली ॻाल्हि थोरी आहे। पंजाब खे ख़बर आहे त बंगाल खां पोइ बंगाल मां त हे पाण बेज़ार हुआ पर सिंध खे कंहिं बि सूरत में रोकणो आहे। सिंध जो जेका जाग्राफिकल हैसियत आहे जेका कराची पोर्ट जी जेका पोज़ीशन आहे उहा सॼी इन रियासत खे खाराए प्यारे कराची थी। सिंध जो साहिल थो खाराए सिंध जो बंदरगाह थो खाराए। इन करे उन्हनि सिंधी समाज खे सिंधी क़ौम खे हिकिड़े पासे अक़िलियत में तब्दील करण जे लाइ कमज़ोर जीअं सिंध थिए सिंधी समाज सिंध जी जदोजहद सिंध जो क़ौमी शऊर लखनि जी तादाद में धारिया आया अचे विहारियो। उते हिननि जी हुबल वतनी कान्हे त बाबा हे हिकिड़ो मुल्क आहे ही सिंधी क़ौम ऐं हिकिड़े पाकिस्तान में गॾु आहे उनजे ख़िलाफ़ इन ई रियासत में वेही साज़िशूं था कनि। छाकाणि त ॻाल्हि क्लियर आहे हुननि जे ज़हन में इहा ग़लतफ़हमी आहे ई कान त हे को मुल्क आहे हिकिड़ी कासी क़ौम आहियूं। इन करे कंहिं बि क़ौम कंहिं बि मुल्क जे अंदरि कंहिं क़ौम जे ख़िलाफ़ साज़िशूं न कनि। इहो हुननि जे ज़हन में क्लियर आहे त हे कब्ज़ो आहे जबर आहे
जेतिरो क़ौमुनि खे टोड़ींदासीं कमज़ोर कंदासीं उन्हनि जी जाग्राफी खे कमज़ोर कंदासीं ओतिरो ई पंजाब सम्झे थो त उहो फबंदो नतीजे में जेके धारियुनि जी आबादी एतिरी लखनि जी तादाद में उहा सिंध में हिननि मुंतक़िल कई। उन खां पोइ वरी असीं थोरो अॻिते हलूं था यानी हे त हिननि बंगाल जी अखि ॾिठी पोइ ॿिए नंबर ते आयासीं शायदि मूं कल्ह बि हिन ते ॻाल्हायो आहे माण्हुनि खे सम्झणु घुरिजे असांजे सियासी वर्कर खे असीं हिन धरतीअ जा वारिस ऐं मालिक आहियूं हज़ारनि सालनि खां। को टीज़ करे को असांखे जेको आहे सो पंहिंजी आङुरियुनि ते नचाइण जी कोशिशि करे असीं जेको आहे सो कुॾ ॾेई जेको आहे उते बीह नचणु शुरू कयूं इहा असांजी उन हज़ारनि सालनि जी जेका तहज़ीब कल्चर माण्हू पोइ उनजे ख़िलाफ़ु आहे। ॾाहप सां अकुल ऐं फ़हम सां असांखे कमु करण जी ज़रूरत आहे। हाणे चऊं था त बंगाल खां पोइ हिननि इहे साज़िशूं शुरू कयूं। अॻु में बि हिननि शुरूआती उतां कई जेका 40 जे करारदाद वारी ॻाल्हि सभु कनि था त भई 40 जे करारदाद में छा आहे क़ौमूं सभु ख़ुदि मुख़्तार हूंदियूं उनखे हिन राति पेट में जेको लिखियो पियो अथनि हिननि जे जेको आहे लाहौर वारे हुन में पर उतां खां वठी जो शुरूआति कई अथनि वरी पोइ धारी आबादी उन खां पोइ MRD जी तहरीक हिननि ॾे हिकिड़ो वॾो मैसेज मोकिलियो वॾो नियापो पंजाब ॾे वियो त यार हीअ जेको चऊं पिया प्रोपेगेंडा लॻी पई आहे त हे ग़ैर मार्शल क़ौम आहे सिंधी हीअ विढ़नि ई कोन मुंहिंजे दड़े मां हथियार ई कोन निकितो अथनि हथियार ई कोन आहिनि को ऐं वेड़ू न आहिनि त हे त ग़ुलाम करणु सवला आहिनि। पर MRD में हिननि अखि ॾिठी सिंधी माण्हुनि जी MRD में हिननि जॾहिं अखि ॾिठी हिन चयो त भेण सिंध जहिड़ो त कोई विढ़ी कोन सघे। नतीजे में हिननि जा तारा फिरी विया ऐं हिननि साज़िशुनि में इज़ाफ़ो कंदे उहा क्लिप पई आहे यूट्यूब ते उर्दू ॻाल्हाईंदड़ मूंखे ॿुधनि सिंधी उहे बि सम्झनि था त MRD खां पोइ सिंध में लिसानी सियासत खे जे विच में तफ़रीक़ पैदा करण जे लाइ ज़ियाउल हक़ घुराए थो मिराज मोहम्मद ख़ान खे ज़ाहिर ॿियनि खे बि चयो हूंदई जिन जो रिकॉर्ड ते असां वटि को सबूत कोन्हे पर लाज़िम आहे त ॿियनि खे बि चयो हूंदई त उर्दू आबादी जेका अलॻि हिकिड़ी तंज़ीम ठाहियो छाकाणि त उर्दू आबादी शहरनि में थी रहे उर्दू आबादी सिंध जो मिडिल क्लास आहे उर्दू आबादी मुज़ाहिरा जलसा जुलूस तेज़ी सां करे सघे थी जेकॾहिं उर्दू आबादी सिंध जे क़ौमी तहरीक सां मिली वई फ़िक्र GM सर सां मिली वई ऐं उहो उन्हनि वेझड़ाइप कई पिए जेकॾहिं मिली विया त पोइ आज़ादी सिंधु देश जी केरु रोके कोन सघंदो। नतीजे में ज़िया ॾिठो त हिननि खे विरहायूं ऐं पोइ असांखे विरहाए वियो लिसानी सियासत जा बुनियाद पिया पोइ उन्हनि वरी असीं हिकिड़ी क़ौम आहियूं हीअं आहियूं हूअं आहियूं जेके बि दलाइल जेके हुननि ॾिठा त इहा सॼी सूरत हाल जेका आहे वरी उन में हिकिड़ी क़त्लेआम थियो वरी 3 सेप्टेम्बर जो हिन पासे जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि उन्हनि जो वरी हुन में जेको किरदारु रहियो उहे बि जेको आहे सो ISI जे कंध ते जेको आहे सो झोलीअ में वेही सियासत उन्हनि कई हुतां हुननि बि जेको आहे सो ॿिन्हिनि पासे गुमराही थी नतीजे में उहे जेका क़त्ल ऐं गारत आहे उन सां बि वरी वेछा पैदा कया यानी 87 88 खां वठी वरी जो वेछा पैदा थिया त मस वञी वेझड़ाप थी आहे जीअं मूं चयो त हर 10 साल 15 साल वरी इन शइ खे शरारत खे तेज़ कयो थो वञे। अल्ताफ़ भाई सां असां हिते ॻाल्हायोसीं ऐं उते जेको आहे सो उन सां ॻाल्हि ॿोल थी खोड़ मामलनि ते हींअर बि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं चऊं त असां अल्ताफ़ भाई छा चवंदो सिंध जे हवाले सां बल्कि जेके ओपन ॻाल्हियूं कयूं आहिनि से मां हिते करे सघां थो। अल्ताफ़ हुसैन इन नतीजे ते पुॻो ओपन असांखे जेको चवंदो त बाबा ॻाल्हि इहा आहे असांखे मुहाजर ईअं असांजी हिकिड़ी कम्यूनिटी सुञाणप जीअं तव्हां बुरफ़त आहियो चांडिया आहियो जतोई आहियो महर आहियो असीं मुहाजर आहियूं हिकिड़ी कम्यूनिटी जी सुञाणप ॾियो पर सिंध वतन जे करे असीं सिंधी आहियूं इहो यूट्यूब ते पियो आहे। इहा ॻाल्हि पंजाब ऐं फ़ौज जे लाइ एटम बम जे धमाके खां वधीक ख़तरनाक साबित थी हुनजो वञ बणाया पुट हे जेकॾहिं अल्ताफ़ हुसैन वेही चए थो त मां सिंधी आहियां असीं सिंधी आहियूं उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी आहियूं या मुहाजर सिंधी आहियूं ऐं उन ते जेकॾहिं उर्दू ॻाल्हाईंदड़ नौजवान अमल था कनि त हे त पंजाब खे नज़र अची वियो त बंगाल खां बि ख़राबु हालत थींदी सिंध में असांजी नतीजे में असां क़ाइदे सिंधु देश अल्ताफ़ हुसैन खे कयोसीं ऐं इहे सॼियूं जॾहिं वेझड़ाए पियो हलियूं पिए इन में हिकिड़ी शइ जेका तव्हांखे मां ॿुधायां त असां जॾहिं हिकिड़े पासे खां वेही सोचूं था न त ॿिए पासे असांखे रुॻो गुनाहगार ऐं एबदार ऐं जेको आहे हू था नज़र अचनि ॾोहारी
जेकॾहिं सिंधी ॻाल्हाईंदड़ बि पंहिंजे हिन में ॾिसंदा आहियूं चवनि उर्दू ॻाल्हाईंदा वञ बड़ा बाबा हे त सभु जेके आहिनि से सिंध दुश्मन ॾोहारी नसल परस्त हे त सफ़ा वॾा गुनाहगार आहिनि। वरी जे उर्दू आबादी जे पासे खां वेही ॾिसो त सिंधी ॻाल्हाईंदड़ वरी हिननि खे वरी वॾेरा गुनाहगार ऐं इबदार ऐं सॼो जेको नज़र अचे थो, जॾहिं त हक़ीक़त उन बिटवीन हूंदी आहे। हक़ीक़त ॿिन्हिनि जे विच ते इहा आहे त असांजे सिंधी ॻाल्हाईंदड़नि में बि पंजाब जा दलाल एजेंसियुनि जा दलाल हुआ जिन सॼी उमिरि एंटी मुहाजर फ़िरके परस्त जेको आहे सो सियासत कई, उन तज़ाद खे लठ खे पटको ॿधी पली जहिड़ी सॼी सियासत उहा हुई। मुहाजर अहिड़ा मुहाजर अहिड़ा मुहाजर अहिड़ा, रोड खाई आहे रस्ता खाई आहे, सॼो ॿिया वरी पैदा थिया चीक वेरा 3 वरी 3 सेप्टेंबर कई ऐं उहे नफ़रतूं। ऐं हुन पासे बि इहो कीस थिया, हुन पासे बि जेको हुननि 1 अक्टूबर ते कयो सिंध जे न्याणियुनि जी जेका बेहरमती कई, हुन पासे बि शयूं थियूं आहिनि। पर इन्हनि ॿिन्हिनि यानी इन्हनि ड्रामनि ॿिन्हिनि जा अदाकार ऐं लेखक जेकॾहिं फ़ौज आहे IAS आया त असांखे उन ते ॻाल्हाइणो, उन ते असांखे सोचणु घुरिजे। तंहिंजे करे मां सम्झां थो त इहो जेको यानी वेछा थिया, इहे जेके इख़्तिलाफ़ थिया, हाणे चऊं था त वरी हिन दफ़े वरी हाणे कुझु ॾींहंनि खां वठी इहे सभु शयूं छो पियूं थियनि, हाणे 2-3 शयूं ॿियूं थियनि पियूं तव्हांखे मां ॿुधायां। हिकु त सिंध जे तेल गैस जे ज़ख़ीरनि जा तमामु वॾी इंफॉर्मेशन हिननि वटि आई आहे। उहे सिंध जा मुख़्तलिफ़ ज़िलनि में हुजे या सिंध जे साहिली जेको समुंदर जे पाणीअ में हुजे, वॾा ज़ख़ीरा आहिनि। हाणे उन भोले वांगुरु आसिम मुनीर जूं अचणियूं वञणियूं आहिनि जेके अमेरिका, उहे इहे आहिनि त अमेरिका खे चवे थो त बाबा हेॾा वॾा ज़ख़ीरा न अचो, अचे वेहो बलूचिस्तान में वेहो, चीन खे विहारे वेठा आहिनि, यानी इलाक़ाई कुवतूं आलमी कुवतूं, इहे अचे बलूचिस्तान में विया आहिनि, इहे अचे सिंध जे तेल ऐं गैस ते विया आहिनि। त जेको असांजी मादनी दौलत आहे उनजी फुरलुट, इस्तेहसाल, जबर ऐं असांखे जेको ग़ुलाम कयो वेठा, उन में पंजाब ॾिसे थो त हाणे मां हीणो थी चुको आहियां, फ़ौज मॉरली करप्ट थी चुकी आहे, विढ़ी नथी सघे। तंहिंजे करे अमेरिका खे इनवॉल्व थो करे, चीन खे इनवॉल्व थो करे त सिंध जे ज़ख़ीरनि मां अधु उन्हनि खे चोरीअ जो माल आहे। ज़रूरी थोरी आहे त पंजाब जे करे अधु जेकॾहिं अमेरिका खे ॾींदो त को पंजाब जो नुक़सानु थींदो छा? तेल त असांजो आहे न, गैस असांजो, कोयलो असांजो, मादनियात असांजी। तंहिंजे करे हिकिड़े पासे इहा सूरत हाल आहे त असांजा ज़ख़ीरा जेके असांजे ईंदड़ नसलुनि जी अमानत असां वटि, उन्हनि जी फुरलुट में पंजाब तेज़ी पियो करे, आलमी कुवतुनि खे जेको आहे सो आणे पियो। ॿियो जेको आम सुवालु आहे त असां केनालनि जे ख़िलाफ़ु जेका जदोजहद थी, उन जदोजहद में 2-3 ॻाल्हियूं जेके अहम तरीन ॻाल्हियूं जिन पंजाबी फ़ौज ऐं पंजाब जे माण्हुनि, पंजाब जे दानिशनि जा धोॾा ॻाढ़ा करे छॾिया, उहे इहे हुआ त उन केनालनि जे ख़िलाफ़ु पहिरियों भेरो इज्तमाही तौर ते लखनि जे तादाद में सिंधी माण्हू मुतहरिक थिया। ॻोठनि में, शहरनि में, रोडनि ते, पहाड़नि में मुतहरिक थी सिंधी क़ौम पंहिंजे क़ौमी शऊर जो, क़ौमी जदोजहद जो इज़हार कयो। ऐं इज़हार कहिड़ो कयो? हिकिड़ो त क़ौमी तज़ाद खे मथे खणी आया, पंजाब तोसां जहिड़ो आहे। हर सिंध जो माण्हू, असांजूं औरतूं, ॿार, नौजवान, पोढ़ा, पका, हारी, वकील, शागिर्द, जंहिंखे ॾिस पंजाब तोसां जहिड़ो आहे। वञ बड़ा हुननि फ़ौज बड़ा हे त लाकड़ी शइ आहिनि। इहो नैरेटिव क़ौमी तहरीक जो। ऐं नंबर ॿियो त हे जेको ॻाढ़ो कुहाड़ीअ वारो झंडो आहे, सिंधी क़ौम इज्तमाही तौर ते हिनखे क़बूल कयो एज़ अ नेशनल फ्लैग। त हे झंडो असांजे आज़ादीअ जो, असांजी इज़तुनि जो, असांजे वक़ार जो, असांजे अज़्म ऐं हौसले जी जेका अलामत ऐं उमेदु आहे, सिंधी क़ौम हिन क़ौमी झंडे खे क़बूल कयो, पंजाब तोसां जहिड़ो आहे। ऐं टीं ॻाल्हि त इज्तमाही तरह सॼी क़ौम निकिरी क़ौमी शऊर जो जेको मुज़ाहिरो कयो, हिननि जो निंड्रू फिटाए छॾियो पंजाब जूं फ़ौज जूं एजेंसियुनि जूं। हाणे छा कनि? हाणे इन नतीजे ते पुॻा त हिन पासे खां वरी आफ़ाक़ जी चाबी भरियो, मुहाजिर क़ौम ऐं केरु आहे जेको फ़ौजी ट्रकुनि ते चढ़ी, इहो MQ वारनि खे ख़बर आहे, अल्ताफ़ भाई खे बि ख़बर आहे, उर्दू आबादीअ खे बि ख़बर आहे त फ़ौज जे ट्रकुनि ते चढ़ी ऐं मुहाजिर नौजवाननि जो वॾो क़त्लेआम करायो हिन माण्हूअ। हाणे चएसो मां तव्हांजो रहबर आहियां, उनखे वरी चाबी भरी अथनि। ऐं असां वटां वरी छा थियो
जेके फ़िरके परस्त क़ौम परस्त आहे तव्हां ॾिसो वॾी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां थो त इहा जॾहिं ॿॿरलो वारो धरणो थियो ऐं माण्हू हर नंढे वॾे शहर में निकिरी आया पंजाब तोसां जहिड़ो आहे कुहाड़ी वारो झंडो जेको खणी माण्हू उनखे ओन कयो पंहिंजे आज़ादीअ जे अलामत तौरु इहे फ़िरके परस्त क़ौम परस्तनि जे सियासत जा ॼण दरवाज़ा ई बंदि थी विया इन जी दांगी भॼी पई ग़रीब जी कुझु हली न पिया यानी अगरि कोई उन्हनि जो मुज़ाहिरो बि निकिरे पियो जेके सॼी ज़िंदगी जॾहिं एंटी महाजर सियासत कई उन जे मुज़ाहिरे में नारा पिया लॻनि पंजाब तोसां जहिड़ो आहे तज़ाद ई मटिजी वियो सियासत ई मटिजी वई चुप थी वई उन्हनि खे बड़ा वञी कुकड़ ते माक जीअं चवंदा आहिनि तीअं पइजी वई टरी वीचारा वेही रहिया सरगरम पिया थियनि त पंजाब जे ॻिचे में पई ॻाल्हि पए जेकॾहिं नथा सरगरम थियनि त सियासत पई वञे नतीजे में इहो सॼो टाइम पीरियड जेको ज़हर जो ढुक आहे न रियासत उहो पीतो ऐं पोइ साज़िशी हिकमत अमली इख़्तियार कयूं मौर्य वारो वाक़ियो जेको थियो उन में नौजवाननि खे शहीद कयो वियो पोइ हिकिड़ो ख़ौफ़ वॾे पैमाने ते पखिड़ियो वियो प्रोपेगेंडा थी त जस्म वारा जेके आहिनि माण्हू था माराइनि माण्हुनि खे टिॼारिजे ख़बरदार जस्म माण्हू थी माराए जस्म वाधापो ऐं तव्हांखे मां ॿुधायां त तव्हां वञो मोरे वञो उन्हनि खां पुछा कयो ॻोठाणनि खां रुगो रियासत न हे समूरा सियासी जेके फिरनि पिया न पार्लियामानी क़ौम परस्त कम्यूनिस्ट ॿिया टिया जेके अलाए जस्म माण्हू माराए छॾिया प्रोपेगेंडा कराई वई माना जीअं शहीद राजा ॾाहिर जे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा थी न अब न्यायूं जेके आयूं पई जेको सिलोन मां वयूं पई अरब पंडे राजा ॾाहिर जेको हुते रोकियूं उन्हनि सां ज़ुल्म कई तंहिंजे करे हमिलो असांजो जाइज़ आहे उहा जस्म माण्हू थी माराए जस्म मिंज थी करे जस्म मिंज थी करे यानी क़ौमी तज़ाद कहिड़ो आहे उनखे पुठी ॾेई फ़िरके परस्त तज़ाद खे हवा ॾींदड़ रियासत जा आलाइकार पार्लियामानी सियासत जे नाले में ग़ुलामीअ खे हज़म कंदड़ ग़ुलामीअ खे क़ौमी ग़ुलामीअ खे जेके हज़म कंदड़ इहे जस्म जे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा पिया कनि नतीजे में मां तव्हांखे ॿुधायां त वरी रियासत ही जेके साज़िशूं कयूं त भणा ही त मरी वियासीं झंडो बि हो क़बूल थी वियो पंजाब तोसां जहिड़ो आहे हे जेके असांजा गोॾे भॻल निकितल मल जेके फ़िरके परस्त जेके उन्हनि जा त जवाज़ ई ख़तमु थी विया इहो जवाज़ पैदा कयो वियो जेको कुझु हाणे थिए पियो उहो जवाज़ पैदा करे उन्हनि खे जेको आहे सो मैदान में लाहिण जे लाइ हे सॼो जेको सिस्टम आहे त बाबा हितां वेही ऐं फ़िरके परस्त ॾे शयुनि खे खणी वञो इन पासे जेको आहे सो शयुनि खे मुंझायो त जीअं सॼी सिंध वरी गुमराह थी वञे इन करे मां क्लियर चवां थो त हिन भेरे ही ॻाल्हि अहम अथव सॼी सिंध ॿुधे सॼे पाकिस्तान जे तारीख़ में कॾहिं बि ईअं कोन थियो आहे त रियासत खे उहा ज़रूरत महसूसु थी हुजे या रियासत पंहिंजा पाकिस्तानी झंडा सिंध में ईअं वॾे अवामी अंदाज़ में हणाए शहरनि में ॻोठनि में रोडनि ते इहो कॾहिं उन्हनि कोन कयो आहे यानी पाकिस्तान जो झंडो हे ॿुधो सॼी सिंध ॿुधे पाकिस्तान जो झंडो पंजाबियुनि जो झंडो आहे पंजाब जे साम्राज्यत जी अलामत आहे पंजाब जे जबर जी अलामत आहे बेठकी कब्ज़ो जेको पंजाब कयो आहे उन जी अलामत आहे इहो साओ झंडो वॾेरा रेंजर्स ISI जा नेटवर्क फ़ौज हे जेके मुख़्तियारकारियूं आहिनि इहे सभिनी खे हिननि मुतहर कयो आहे त हिन दफ़े झंडा वॾे पैमाने ते हणो छाकाणि त जॾहिं दुनिया सां ॻाल्हायो अमेरिका सां चीन सां ॿियनि सां त बाबा अचो तेल ऐं गैस कढो उन्हनि चयो त बाबा सिंध में त क़ौमी तहरीक आहे जीअं बलोचलट क़ौमी तहरीक आहे हुते मुतहरिक आहे सिंध में बि आहे असीं अचूं सीड़प कयूं वरी क़ौमी तहरीक जे पाठे में अचूं त पोइ तंहिंजे करे इहो तासुर था उन्हनि खे ॾियनि त सिंध में अहिड़ी ॻाल्हि कान्हे झंडा हणाए दलालनि जी मार्फत इहो नफ़्सियाती तौर ते सिंधी क़ौम जे इज्तमाही शऊर जदोजहद ऐं आज़ादीअ जे अज़म जे ख़िलाफ़ु रियासत जो नफ़्सियाती हमिलो आहे हिनखे सम्झो ऐं कंहिं बि सूरत में बाशऊर सिंध खे इन्हनि माण्हुनि खे दलालनि खे या एजेंसियुनि खे या रेंजर्स खे भली वर्दी पोश हुजनि या बिना वर्दी जे इन्हनि खे इहा इजाज़त न ॾींदासीं त तव्हां नफ़्सियाती तौर ते सिंध जे क़ौमी शऊर जे ख़िलाफ़ु एॾो वॾो हमिलो कयो ऐं झंडा हणंदो उन सां छा थींदो नफ़्सियाती तौर ते ग़ुलामी जेका आहे उहा माण्हू हज़म करणु शुरू कंदा चोर तरफ़ यानी करोड़े रुपया ख़र्च कया अथनि असांजा कारकुन आहिनि चवंदा भाई ॻाढ़ो झंडो जेको आहे उहो जेकॾहिं 100 रुपए में ठहे थो त वीचारा 100 में लाख लॻा पिया आहिनि
तंहिंजे करे मां अॼु सिंधी क़ौम खे चवां थो त असां भली जेका क़ौमी 10 तारीख़ जीअं सिंध क़ौमी महाज वारनि तरफ़ां हर साल इहो थींदो आहे त क़ौमी परचम जो ॾियारो आहे, हणंदा बिल्कुलु अखियुनि ते, ऐं समूरी सिंध हाणे हिन में शामिलु थियो। पर मां अञा बि हिकिड़ो क़दम अॻिते वञी, हिकु त असां हंगामी तौर ते सेंट्रल कमेटी जो इजलास घुरायो आहे, उन में असां उहा हिकमत अमली जेका बि हूंदी, जेका पॉलिसी आहे सेंट्रल कमेटी ज़िला तालका उन्हनि खे जेको आहे मुंतक़िल कई वेंदी। पर मां हिन सोशल मीडिया ते सिंध जे क़ौमी शऊर खे चवां थो, क़ौमी कारकुननि खे चवां थो, शागिर्दनि खे, वकीलनि खे, त कंहिं बि सूरत में असां इहा इजाज़त रियासत ऐं उनजे दलालनि खे न ॾींदासीं त तव्हां नफ़्सियाती तौर ते सिंधी क़ौम खे ग़ुलामी में धिकण जे लाइ इहे सावा झंडा, पंजाब जा झंडा जेके आहिनि, इहे हणण जी असां इजाज़त न ॾींदासीं। तंहिंजे करे मां ख़बरदार थो कयां उन्हनि खे, जेके उहे रेड़े वारा हुजनि, दुकान वारा हुजनि, को बि सिंध में इहो साओ झंडो खपाइण जी कोशिशि कंदो त उहो ज़िम्मेवारु पाण हूंदो। क़ौमी ग़ुलामीअ में धिकण जे लाइ इहा रियासत साज़िश करे पई, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल असीं न कंदासीं। ऐं सिंध जे माण्हुनि खे, नौजवाननि खे मां चवां थो त इहे झंडा जिते बि तव्हांखे नज़र अचनि, लाहियो, तीली ॾियो, ग़ुलामीअ खे तीली ॾियो। हे क़ौमी ग़ुलामी आहे, हमिलो आहे, ग़ुलामी हज़म कराई पई वञे। तंहिंजे करे इन्हनि खे को बि न विकिणंदो, जेको विकिणंदो उहो ज़िम्मेदारु पाण हूंदो। सॼी सिंध में हेरुगो इहो न आहे जसमम जे कारकुननि जे लाइ हिदायतूं न आहिनि। असांजा कारकुन किथे आहिनि, किथे न आहिनि, किथे थोरा, किथे घणा, उहो हिकिड़ो अलॻि मैटर आहे। हे सिंध जे क़ौमी शऊर खे थो मां चवां, समूरी क़ौमी तहरीक जे कारकुननि खे, नौजवाननि खे, त बाबा ॾाढे झंडे जी मालिकी कयो। साओ झंडो ग़ुलामीअ जी ज़िलत जी अलामत आहे, इहो पंजाबियुनि जो झंडो आहे, इनखे असीं सिंध में कंहिं बि सूरत में क़बूल ऐं बर्दाश्त न कंदासीं। सो इहे मुंहिंजूं चंद गुज़ारिशूं आहिनि। मूंखे उमेदु आहे त सिंध जो क़ौमी शऊर ग़ुलामीअ जो इनकार कंदो ऐं इन्हनि सायूं जेके झंडियूं आहिनि, इहे हणंदड़नि खे, विकिणंदड़नि खे, उन्हनि सभिनी खे इन क़िस्म जी इजाज़त न ॾींदो। ऐं मां सिंध जे माण्हुनि खे, उस्तादनि खे बि चवां थो, मूंखे ख़बर पई आहे उस्तादनि ॾे लेटर कढिया अथनि, मुख़्तियार कारियुनि ॾे लेटर कढिया अथनि, त वॾे पैमाने ते जेको आहे सो हे कयो। ऐं इहो सॼो कुझु रियासत दलाल पीपुल्स पार्टी जे भोतारनि खे पाण सां शामिलु करे ऐं करे रही आहे। ऐं मां हिननि भोतारनि खे बि चवां थो, तव्हां बि कल्ह खोले ॿुधो, ग़ुलामी हज़म कराइण जे लाइ जेकॾहिं झंडा तव्हां सिंध सॼे में इन तरीक़े सां हणाइण जी कोशिशि कई त पोइ यादि रखिजो, क़ौमी ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ु असांजी जेका जदोजहद आहे पंजाब साम्राज्य जे ख़िलाफ़ु आहे, पर जेको ग़ुलामीअ में शरीक आहे, सिंध खे ग़ुलामी बनाइण में पंजाब सां जेकॾहिं को बि शरीक थिए थो त असीं उनखे बि बख़्श न कंदासीं। ऐं मां सॼी सिंध खे चवां थो त अखि पटियो, हे वॾी हिकिड़ी साज़िश आहे, नफ़्सियाती हमिलो आहे, उनखे असीं कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। महिरबानी। जीअं सिंधु देश, जीअं साईं जेम्स।